बॉलीवुड अदाकारा मलाइका अरोड़ा अक्सर कंहिं न कंहिं सबब जे करे ख़बरुनि में रहंदी आहे। खणी उहो संदसि फैशन हुजे, पेशेवरानी ज़िंदगी हुजे या रिलेशनशिप बाबति ॻाल्हियूं हुजनि। ताज़ो संदसि हिकु इंटरव्यू में कयल ॻाल्हियूं बि हेडलाइंस बणियल आहिनि, जंहिंमें हुन मर्दनि खे सलाह ॾेई छॾी आहे। हुन शो में पंहिंजी ज़ाती ज़िंदगी जे हर रुख़ ते ॻाल्हायो, पर संदसि मर्दनि बाबति बयान तेज़ी सां वायरल थी रहियो आहे। हुन नेशनल समिट जे मौक़े ते इहो बयान ॾिनो, जंहिं सभिनी जो ध्यानु छिकाए वरितो। तक़रीब में हुन मुड़सनि खे सलाह ॾिनी ऐं पंहिंजे बॉयफ्रेंड जी तारीफ़ बि कई। फैशन आइकन हूअं बि अर्जुन जी तारीफ़ जा मौक़िया ॻोल्हींदी रहंदी आहे। ॻाल्हि ॿोल्हि दौरान मलाइका जो चवणु हो त हू पंहिंजी ज़िंदगी में सही शख़्स खे अहमियत ॾींदी आहे ऐं खेसि हिकु सुठो इंसान मिलियो आहे। मलाइका हिन प्रोग्राम में मौजूदु सभिनी मर्दनि खे सलाह ॾिनी। हुन चयो त हिते मौजूदु सभु मर्दनि खे चवणु चाहियां थी त जेकॾहिं संदन ज़ाल साणनि गॾु आहे या घर में इंतज़ारु करे रही आहे त उन ॾांहुं वञो ऐं उन जी पूरी इज़त करियो। हुन वधीक चयो त छो त अव्हां जी ज़िंदगी में अव्हां जी ज़ाल जी वधीक अहमियत आहे। जेकॾहिं अव्हां जी ज़ाल ख़ुशि आहे त अव्हां जी ज़िंदगी खे बहितर बणाइण लाइ हर तरह सां अव्हां जी मदद कंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।